सिंधु ते केनाल ॾियण ख़िलाफ़ जस्कम शहीद बशीर खान कुरैशी सखर ज़िले जे साहब पारां सखर प्रेस क्लब खां एहतजाजी मुज़ाहिरो करे बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई। बुख हड़ताली कैंप ते मौजूदु अॻवाननि अब्दुल सत्तार दंगेजो, इरफान मलिक, तारिक अहमद घमरो ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंधु दरिया ते केनाल अॾणु हिकु वॾो सिंध दुश्मन मंसूबो आहे, जंहिं जो मक़सदु सिंध जो पाणी ॿियनि सूबनि ॾांहुं मोड़णु आहे। हिननि जो चवणु हो त सिंध खे अॻु ई पूरो पाणी न पियो मिले, जंहिं करे ज़राअत तबाह थी रही आहे। नवां केनाल अॾण सबबि हज़ारे एकड़ ज़मीन बंजर बणिजी रही आहे ऐं वरी हाणे केनालनि जे करे समूरी सिंध जी ज़मीन बंजर थी वेंदी। हिननि जो चवणु हो त सिंधु दरिया असांजो जियापो आहे, सिंध जी मईशत सिंध जी ज़राअत ते ॿधल आहे। जेकर सिंध जे पाणीअ खे वधीक लुटियो वियो त सिंध जा माण्हू कफ़न ॿधी रोडनि ते निकिरी ईंदा ऐं सख़्तु मज़ामत कंदा ऐं उन मज़ामत ॾाढो केर बि बीह न सघंदो। हिननि मुतालबो कयो त केनाल जी तइमीर फौरी तौर ते रोके सिंध सां नाइंसाफ़ियूं बंदि कयूं वञनि। हिननि ऐलान कंदे चयो त जेकॾहिं केनाल रद्द न कया विया त इहा बुख हड़ताली कैंप जारी रहंदी।